हे छा आहे? दाल धोबी। हे छा आहे? दाल डीडर। दाल डीडर। ये गऊं लिखो। देखो ना, सोचे छा थो एॾो? यो छा आहे? थोड़ो आवाज़ तेज कर दो, तेज ॻाल्हाए। गेहूं। या गेहूं आहे, ॿिए में आहे ऐं हू चौथे में। तव्हां मां ॿियो कंहिंखे तोखे ईंदी आहे? हाँ ईंदी थी? अचु। याद नहीं। यादि न ईंदी थी? लिखी न सघंदो आहियां? लिखी वंदो आहे। लिखी वेंदो त लिखी ॾेखार नी। अचु, परे थियो था तव्हां। अहमद अली लिख बाबा। मोहम्मद जोड़ियल हो पुटानी। केरु आहे? मीरानी। मीरानी लिख। मीरानी साहब। सालका। सालका। मीरानी साहब, आफ्ताब शबान मीरानी साहब सिंध जो चीफ मिनिस्टर रहियो आहे। तूं बि मीरानी आहे नी? पोइ तूं न पढ़ंदे त पोइ ईअं थींदे? तोखे बि अॻिते वञिणो आहे नी? अॻिते वञिणो आहे त पढ़णो आहे नी? हाँ, पोइ लिखी ॾेखार। दाल धोबी। दाल धोबी लिखो ना बाबा, ॾको न, तूं लिखो बसि। दाल धोबी। हल दाल डीडर लिखी ॾेखार। ठीक। ज़े ज़ंजीर लिखो। ज़ाल ज़रो लिखो। हिते कीअं हाणे हेठि ॿियो लिखियलु आहे, तूं हितां लिखो नी। ज़ाल ज़रो। इहो ज़ाल ज़रो आहे। हाणे हे डिज़ाइन हिकु जहिड़ी सम्झ में नथो अचे त ज़ाल आहे, रे आहे, वाह आहे, छा आहे इहो? या ईअं रीक पाती थी, ॾिंगी आहे, छा आहे इहो? किताब में बि ईअं लिखियलु आहे? जीअं किताब में लिखियलु आहे उहो लिखो न। ये किताब में लिखियलु आहे? हेॾां लिखो भला। मीम मस्त लिखो भला। छॾेसि, मीम मस्त लिखो। हेॾे हेॾे हल लिखो न बाबा, मीम मस्त कयो मैं। वेरी गुड। अचु बाबा हेॾे आ। तुंहिंजो नालो छा आहे? राबिल अली। राबिल अली। कहिड़ी क्लास में आहे? कचे पहिरें में आहे? न यार, सोच वरी बि। कहिड़े में आहे? पके पहिरें में आहे नी। किताब खणी आ, ॾिसां कहिड़ो थी। कचे पहिरें जो थी या पके जो थी? खोल। हा, हे कचो पहिरियों आहे। ठीकु आहे, बिल्कुलु पकड़। अलफ़ पढ़ी थी नी? ईंदी थी नी? लिखण बि ईंदी थी नी? न, लिखण कंहिंखे ईंदी आहे भला? लिखण कंहिंखे ईंदी आहे? हाँ हा, तूं अचु। नालो ॿुधाए, बेगो न चइबो आहे। जेको सही नालो अथसि छा अथसि? रिज़वान। हेॾे आ। नालो छा थी? रिज़वान। हेॾां अचु। हल लिखी ॾेखार। ज़ाल ज़रो। न ईंदो थी? ॾिस न, कोशिशि त करनी। कहिड़े क्लास में आहे तूं? ॿिए में आहे। तोखे ज़ाल ज़रो लिखणु नथो अचे? इहो कीअं मुमकिन आहे? तोखे छो नथो अचे? साईं न पढ़ाईंदो आहे? अलिफ़ में त पोइ सभु अचे थो नी। छड़ो अलिफ़ पढ़ाईंदो आहे बसि? अलिफ़ खे, अलिफ़ खे, अलिफ़ खे, अलिफ़ खे ईअं पढ़ाईंदो आहे? सॼी पढ़ाईंदो आहे न? अलिफ़ बेबत खे सॼी पढ़ाईंदो आहे नी? पोइ तोखे लिखणु अचे न? तोखे छो नथो अचे? हाँ, सुराण तूं हेॾे आ। हा हेॾे आ। ॾे चाकू, ॾे हिनखे सुराण खे ॾे। सुराण तोखे लिखणु ईंदो आहे नी? पक? कहिड़े क्लास में आहे? हल 3 में, माना 3 में। ठीकु आहे। सबक़ु कहिड़ो आहे तुंहिंजो, यादि थी? ॿुधाए। हा ॿुधाए जेतिरो बि यादि थी।
आवाज़ तेज कर। इसी दुनिया में जब नज़ारा साईं के सग सम्झ प्यारा ओ पाण साईं खे सग सम्झो छा हूंदो आहे? साईं जी सग सम्झो प्यारा, साईं जी सग सम्झो प्यारा, सग सम्झ प्यारा ओ पाण धरतीअ ते सिरा जोड़िया साईं सतनि सां वांडण बूटा जणिया पाया किस्मे किस्मे पन बनाया कुलफुल मेवा के जा जोड़िया साईं सतनि सां। हल ठीकु आहे, सुराण लिखी ॾेखार। दाल धोबी बी, हे सभु ॾिठो न ग़लति लिखियो अथऊं, ॾिसे पई नी। हाणे हे असां ड्रायूं था, आवाज़ न कढो, हे चुप करे वियो बाबा, आवाज़ सफ़ा न अचे। सभु हेॾे ॾिसो, चुप करे। हल लिखो लिखो सुराण, दाल धोबी लिखो। इहो दाल धोबी आहे। हल ठीकु आहे, दाल ढगो लिखी ॾेखार। हे दाल खे घणा नुक़्ता ॾिना अथई? हिकु। हा, हाणे छा चयो मां? दाल ढगो। चुप करे आ थोरो वञ। दाल ढगो, रे रेल लिखो। लिखी रेल, रे माड़ी लिखी ॾेखार। रे के घणा नुक़्ता आहिनि? 4। ओके। दाल धुल ॾेखार। दाल धुल, दाल धुल। ठीकु आहे ठीकु आहे, सही आहे। दाल धुल, दाल ढगो बि लिखी वई आहे। दाल ज़रो बि, दाल ड्रेल लिखी ॾेखार। दाल ड्रेल, हा ड्रेल लिखो बाबा, लिखो जल्दी कर, टाइम ना आहे पुट। इहा दाल ड्रेल घणा नुक़्ता ॾिनसीं मथां? दाल ड्रेल खे माना तोखे बि नथी अचे ईअं अलिफ़क लिखणु? हा, माना कोई बि अलिफ़क नथो पढ़े। तोखे अचे थी आसिफ? काई में कल्ह तूं न आहीं ईअं न? तुंहिंजो नालो छा आहे बाबा? हा, अस्मा। हा, तूं कानवर काएं में आहे? 5 में। तूं काएं में आहे? 4 में आहे। चौथे में न आई? चौथे में आहे या 4 में आहे? ॿिन्ही में आहे। ठीकु आहे। इंग्लिश में 4 चइबो आहे ऐं सिंधीअ में चौथो। हाणे तूं ॾिठो त कंहिंखे अचे थो कंहिंखे नथो अचे? हे 2 उस्ताद हिननि खे पढ़ाईंदा आहिनि, 2 उस्ताद। साईं इरशाद बि हुते वेहंदो आहे, साईं मनसब जेको हेडमास्टर आहे उहो बि हिते वेंदो आहे। हिन कंहिंखे बि अलिफ़क नथी अचे। को 2 में पहुतो आहे, को 3 में पहुतो आहे, पर 3 जा मोस्टली मां पढ़ाईंदो आहियां, कोशिशि कंदो आहियां। हे कंहिं लिखियो आहे? इंग्लिश में कंहिं लिखियो आहे? आइडिया कानून ते काएं क्लास जो आहे? 5 जो। छा लिखियलु आहे? पढ़ी ॿुधाए। आङुर रखो न ते। ओके। पढ़ पढ़ बाबा, घबराए न। Yasmin, hello Sabah, how are you? गुड। हा, ॾिस न ABCD ईंदी आहे न तोखे, पहिरियां छा लिखियलु आहे ॾिस। हे अॻियां छा आहे? हे छा आहे? इहो आहे या नी? पोइ छा आहे? ए पोइ हुन सां मिलियल आहे न एम, IM। पोइ छा आहे? एफ आहे। पोइ छा पढ़ंदे? I am fine। हे छा लिखियलु आहे? थैंक यू। छा लिखियलु आहे? हे छा आहे? आवाज़ तेज कर। डूड अबाउट यू। डूड अबाउट यू अलाए छा आहे? अरे परे थियो, तोखे बि नथो अचे नी पढ़णु, तोखे अलिफ़क बि नथी अचे। चौथे में पहुतो आहे नी? हा, छो आसिफ पढ़ तूं। काएं में आहे?
चौथे में सबक पंजे जो आहे पढ़ी ॿुधाए डायलॉग हा आङुर रखो